असां हिकिड़ी घटना ॿुधी से संत राजेंद्र दास महाराज काफ़ी समय पहिरियों उन्हनि घटना ॿुधाई कि हिकिड़ा संत वञनि पिया केवल रस्ते ते भजन कंदे गोविंद बोलो हरि राधा रमण हरि बस श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण भजन कंदा कंदा वञनि पिया। अचानक उते पासे में हिकिड़ो मुक्ति धाम हुयो शमशान घाट, उते हिकिड़ी चिता जली रही हुई। जंहिंजी चिता हुई जेको माण्हू गुज़ारे वियो ॾाढो हुन पाप कया, ॾाढा बुरा कर्म कया। यमदूत उनखे वठण आया, पूरी तैयारी थियल हुई, पूरी तैयारी। यमदूत वठण आया त जेको वीचारो नरक वेंदो उहो त घबराईंदो। अचानक उन ॾिठो जंहिंजा प्राण निकिता, यमदूतनि खे ॾिसी घबराइण लॻो। अचानक ॾिठो कि भगवान जा पार्षद आया आहिनि। चओ हरे राम। अरे तव्हां कीअं, तोखे वठण आया आहियूं भाई। चई हे बि वठण आया आहिनि, तव्हां बि वठण आया आहियो। मूंखे काॾे वठी वेंदव? चई तोखे वैकुंठ वठी वेंदासीं भाई, पर हे त चवनि था तुंहिंजा बुरा कर्म थियल आहिनि, तोखे नरक वठी वेंदासीं। चओ जय श्री कृष्ण। यमदूत भगवान जे पार्षद खे चवण लॻा, हा हा इन जा ॾाढा बुरा कर्म थियल आहिनि साईं, जीवन में कोई न शुभ कर्म न कयो आहे, इनखे असां काॾे वठी वेंदासीं? नरक वठी वेंदासीं, नरक। इनखे त ॾाढा दुख ॾींदासीं, ॾाढो कष्ट ॾींदासीं। जीवन भर पाप कया अथई, कोई शुभ कर्म, कोई भक्ति न, कोई दान पुण्य न, कंहिंजी सेवा न कई आहे, कॾहिं सत्संग ते न वियो आहे, केवल बुरा कर्म ई कया आहिनि। तव्हां इनखे कीअं वठण आया आहियो? तॾहिं भगवान जे पार्षदनि चयो, बराबरि हिन कोई जीवन में सुठो कमु न कयो आहे, हे त लायक बि कोन्हे वैकुंठ जे। पोइ साईं तव्हां हिनखे वैकुंठ कीअं वठी वेंदव? तॾहिं पार्षदनि ॾाढी सुंदर ॻाल्हि चई। चई हिन महिल कुझु समय पहिरियों ताणी त ॾाढो वॾो पापी हुयो, पर हिकिड़ा भजनानंदी संत हुया जेके ॾाढो भजन कंदा आहिनि, भगवान सां ॾाढो प्रेम कंदा आहिनि, अनन्य भक्ति कंदा आहिनि, भगवान जी खूब प्रेम कंदा आहिनि। बसि उन संत जी नज़र दृष्टि जेकी आहे हिनजे चिता ते पइजी वई। चओ हरे राम। सोचो भाई, चिता जले थी, शरीर कोन्हे हाणे, बसि राख ठहण वारो आहे, यानी हुन में प्राण कोन्हनि। पोइ बि हिकिड़े भजन करण वारे संत जी दृष्टि हिन जे चिता ते पइजी वई आहे त हाणे हे काॾे वेंदो? वैकुंठ वेंदो भगवान जे। चओ हरे राम। जंहिंजा प्राण निकिता उहो रोअण लॻो कि जेकर जीअरे मां भक्ति करे वठां हा त मूंखे केतिरो लाभ मिले। जीअरे मां संतनि जी नज़रुनि में अची वञा हा, संतनि जे संग में अची वञा त मूंखे केॾो लाभ मिले। चओ जय श्री कृष्ण। एॾो अनंत लाभ थींदो आहे भगवान जी भक्ति।